सो मां गमगीन थी इहो ई चवंदुमि त अॼु मां हथु ॿधी एसएसपी सागण सदाम हुसैन ख़ासि खे अपील कंदुमि। असां क़ौम परस्त आहियूं। असां सां हलंदे सिर जो सांगो लाहे हल। ऐं असांजे लश्कर में कंध झुकाए हलण वारे खे गद्दार सॼो ॾींदो आहे। अस्सलाम वालेकुम संगत, छा हाल आहे? खैरा ख़ुशो तबियत सही तो उम्मीद हो क्या सब ठीक हूंदा खैरन रहंदा। तो भाईजान अॼु वीडियो ठाहिण जो को बि मूड न हो, का ॻाल्हि न हुई। जस्ट कुझु माण्हुनि कुझु भाइरनि कुझु भेणियुनि जूं कमेंटूं त भाई महिरबानी करे वीडियो ठाहियो, ब्लॉग पोस्ट कयो, छो जो तव्हांजे ब्लॉग मां असांखे मतिलबु इंफॉर्मेशन थी मिले या केस जी ख़बर थी पए किथे पहुतो। सो मां गमगीन थी इहो ई चवंदुमि त अॼु 14-15 ॾींहं असांजे भाउ जे क़तल खे अॼु ताईं का अहिड़ी इम्प्रूवमेंट नज़र नथी अचे। जेको शक हुयो हुननि खे, जंहिं माण्हुनि ते शक हुयो उहे माण्हू यको गिरफ़्तार आहिनि, पुलिस कस्टडी में आहिनि। उन खां बाद में मतिलबु का रिज़ल्ट नथी निकिरे केस जी। एहतजाज थी हड़तालूं थी माण्हू वीचारा परेशान लॻा पिया आहिनि। स्पेशली मां हथु ॿधी एसएसपी सागण सदाम हुसैन ख़ासि खे अपील कंदुमि त सर महिरबानी करे जॾहिं माण्हू तव्हांजी कस्टडी में आहिनि, जंहिं माण्हू ते तव्हांखे शक हुयो उहे तव्हांजी कस्टडी में आहिनि, त छो पोइ बि अञा ताईं कातिल ज़ाहिर छो नथा थियनि? हाणे अॼुकल्ह जेका मतिलबु न्यूज़ हले थी या जेका असांखे पर्सनल ख़बर पए थी त अफ़ज़ल जी वाइफ जो कमु आहे। ईअं बि नथो चई सघिजे त अफ़ज़ल जी वाइफ अफ़ज़ल जे क़तल में पंहिंजो शामिल आहे या उनखे ख़बर आहे, छो जो इहा ॻाल्हि कंफर्म न आहे। बाक़ी इहा ॻाल्हि कंफर्म आहे त अफ़ज़ल जी घरवारी, अफ़ज़ल जी वाइफ उन सां धोखो कयो। धोखो कहिड़े हिसाब सां कयो? जो पाण ऑलरेडी मैरिड ई, 3 ॿारनि जी माउ आहे। सॉरी, मां अॻे वीडियो में शायदि तव्हांखे 2 बार ॿुधाया, बट 3 ॿारनि जी माउ आहे ऑलरेडी। ऐं हुनजो मुड़ुसु हिकिड़ो दुबई में चवनि था त दुबई आहे, पोइ मे बी दुबई न बि हुजे, हिते किथे लिकियलु हुजे या छा, कहिड़े बि हिसाब सां हुनजो मुड़ुसु दुबई आहे। ॿियो हुनजो छा मां चवां, यार आहे सम्झो हुनजो पुलिस वारो, जेको मतिलबु हुनखे खणी थो वञे कार ते, हुन सां कॉन्टेक्ट में हुयो हेॾां होॾां। त उहे माण्हू अफ़ज़ल जो दोस्त पाण बोराम लिगारी जॾहिं अञा पुलिस कस्टडी में आहे, आसिफ़ उमरानी पुलिस कस्टडी में आहे, पंहिंजो अफ़ज़ल जी घरवारी पुलिस कस्टडी में आहे, उहो पुलिस वारो पुलिस कस्टडी में आहे। एतिरा ॾींहं थी विया आहिनि, रिज़ल्ट छो न आहे निकिती केस जी आहे। मां हथु ॿधी वंस मोर पाकिस्तान गवर्नमेंट खे अपील कंदुमि, सिंध जे बाला ऑफिसरनि खे अपील कंदुमि त यार हिन केस खे सिंसियर वरितो वञे। हे असांजे हथनि ॾे ॾिसो। मां उन खां बाद में जेका असांजी सिंधी क़ौम आहे, 7 करोड़ माशाल्लाह सिंधी क़ौम आहे, उन्हनि खे इहा अपील कंदुमि त तव्हां एहतजाज कयो न कयो, हड़तालूं कयो न कयो, तव्हांजी को फोकस थोरी था रखूं, तव्हां ते ज़ोर नथा रखूं तव्हां वञी एहतजाज कयो या तव्हां छा कयो या हड़तालूं कयो। असांजे यार जे लाइ जस्ट हिकिड़ी पोस्ट रखो, इहो असांजे लाइ काफ़ी आहे। छो जो हिकिड़े माण्हू जी मिसाल आहे 5000 माण्हू पोस्ट रखनि, उहा शइ ट्रेंडिंग में हले, इहो इन खां वॾो को एहतजाज ई कोन्हे को। भाई सोशल मीडिया दौर आहे हिनमहिल जे, मिसाल आहे 100% माण्हू आहिनि, 100 मां 90 80% माण्हू यार फेसबुक सोशल मीडिया यूज़ कंदा हूंदा। सो उन्हनि ताईं इहा आगाही असांजी मां पुॼाइण थो चाहियां, उन्हनि खे हथु ॿधी अपील थो कयां, बाला ऑफिसरनि खे वंस मोर रिक्वेस्ट थो कयां त भाईजान केस खे सिंसियर वरितो वञे ऐं असां सचाई ॾेखारी वञे। महिरबानी करे असांजे यार जो खून रायगा न वञे। जेतिरा ॾींहं वधंदा था वञनि केस कमज़ोर थींदो थो वञे। पर हाणे छा कजे यार, असां कुझु करे कोन था सघूं, असां छा कयूं? वेही रड़ियूं वेठा था कयूं, असांजो आवाज़ु उन्हनि ताईं पुॼे बि थो अलाए नथो पुॼे। बहरहाल उन्हनि यारनि जूं मोहबतूं आहिनि जेके असांखे ॾिसनि था, असांजी ॻाल्हियुनि ते पंहिंजो अमल कनि था या असां ते यकीन था कनि। उन्हनि जा थोरा आहिनि, उन्हनि जो मां थोराईंदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि जेके आसपास जा संगत आहिनि, आसपास जा दोस्त यार असांखे ॾिसनि था, ककड़ इलाइक़े जा या खीरपुर जा या दादू जा, उन्हनि खे मां अपील कंदुमि त भई पंहिंजो तव्हां ग्रुप ठाहियो, असांखे जॉइन कयो ऐं पोइ पंहिंजो हिकिड़ो डेट फिक्स कयो त असां पुरअमन एहतजाज कयूं, वॾे मुज़ाहिरे ते वॾी तइदाद में वॾनि माण्हुनि सां गॾु, घणी आवाम सां गॾु असां एहतजाज कयूं पुरअमन प्रेस क्लब ककड़ जे साम्हूं।
सो मुंहिंजी इहा ई मनसा हुआ। बहरहाल तव्हां ॿाहिरि जॾहिं साथ ॾींदा हो त इहा का शइ कुझु बि न आहे, हर शइ थी सघे थी। असांजा पंहिंजा सिंधी ॿाहिरि 7 करोड़ सिंधी आवाम आहे, उहा साथ ॾिए त छा नथो थी सघे। हर शइ थी सघे भई, हर शइ थी सघे। बसि रुगो केस खे कमज़ोर न कयो वञे, असां सां सचाई ॾेखारी वञे। मां मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि की मां छा ॻाल्हायां ऐं उन्हनि भाइरनि खे वरी इहो मां ॿुधाईंदुमि त भई मुंहिंजी जेका जिदोजहद आहे, मुंहिंजी पंहिंजी जॻह जेको मां चाहियां थो न, मां इहो ई थो चाहियां त जंहिं ॾींहुं असांजे यार या कातिल मंज़र आम ते अचनि, मां उन ॾींहुं वीडियो ठाहे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां त हे ॻाल्हि एतिरी थी आहे। तव्हां यकीन कयो न कयो, असां पाण डिप्रेशन जा मरीज़ थी विया आहियूं, हेल्प खाई होटल खाई पोइ था सुम्हूं, असांखे निंड ई कोन थी अचे। छा ॿुधायूं तव्हांखे, असां मां ॻाल्हाए नथो सघां, मां छा बयानु कयां। वधीक तव्हां असांजी हालत ॾिसी सम्झी वेंदा हूंदव। मां डेली व्लॉगर में हिकिड़ो, डेली मां व्लॉग ठाहींदुमि यूट्यूब ते, डेली व्लॉग पोस्ट कंदुमि। सो हाणे मां मूंखां ॼण हर शइ विसरी वई आहे। मां बसि माना सफ़ा डिप्रेस थी वियो आहियां, सफ़ा डिप्रेस थी वियो आहियां। जो माशाअल्लाह दुआउनि में यादि ॻाल्हाइण त अञा घणो कुझु था ॻाल्हायूं, पर वरी कहिड़ी ख़बर तव्हां बोर थियो या छा। सो असांखे इजाज़त ॾियो, ऐं इहा ई तव्हांखां अपील आहे त पोस्टूं जारी सारी रखो, इहो सिलसिलो हलंदो रहे। इंशाअल्लाह अल्लाह पाक मां उमेदु आहे, हिनमहिल सिर्फ़ु अल्लाह पाक मां ई उमेदु आहे, बाक़ी पंहिंजो चांसिस घटि थी विया आहिनि केस जा। छो जो ॾींहुं वधी विया आहिनि, टाइम वधी वियो आहे, हर शइ पुलिस जे अंडर में आहे। पोइ पुलिस कुझु नथी करे त असां छा था चई सघूं। ॿियो कुझु असां अपीलूं करे ॿाहूं ॿधी हुकूमत खे चया थी आहियूं, मेंटल थी आहियूं, का कंहिंजो असर ई न आहे, को फ़र्क़ु ई न आहे। सो हिते जो असांखे इजाज़त, माशाअल्लाह दुआउनि में आहे। वरी इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं ईंदासीं। बसि दुआ कयो जॾहिं वीडियो मुंहिंजी तव्हांजे नोटिफिकेशन अचे न मुंहिंजी वीडियो जो, त इहो नोटिफिकेशन हुजे त अफ़ज़ल जा कातिल गिरफ़्तार थी विया। मूंखे इहा ई उमेदु आहे। पर कुझु भाइर असांजा जेके ॾिसणु चाहिनि था, असांखे केस सां रिलेटिव आहिनि, केस खे सिंसियर वठनि था। सो बसि मां वधीक न ॻाल्हाईंदुमि। माशाअल्लाह दुआउनि में आहे, हक़ मौजूदु।